बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं बाजारो आहे। क़ाबिल एतिराम उस्ताद साहिबान, मोअज़्ज़िज़ महिमानो ऐं मुंहिंजा प्यारा साथियो, अस्सलामु अलैकुम। अॼु जो ॾींहुं असां सभिनी मुस्लमाननि लाइ इंतिहाई ख़ुशी, अक़ीदत ऐं मुहबत जो ॾींहुं आहे, छो त अॼु असां उन अज़ीम हस्तीअ जी आमद जो जशन मल्हाए रहिया आहियूं, जंहिंजी तशरीफ़ आवरीअ सां इंसानियत खे हिदायत, मुहबत, अमन ऐं रहमत जो रोशन पैगाम मिलियो। उहा अज़ीम हस्ती असांजा महबूब नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत पूरी इंसानियत लाइ अल्लाह पाक जी वॾी नेमत आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में अची इंसान खे इंसानियत सेखारी, यतीमनि खे सहारो ॾिनो, ग़रीबनि ऐं मिसकीननि जो ख़्यालु रखियो, औरतुनि खे इज़त ॾिनी, ग़ुलामनि सां हुस्न सुलूक जो हुकम ॾिनो ऐं सच, इंसाफ़ ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो। अॼु ख़ुशियुनि जा ॾिया ॿरनि, आयो रहमतनि जो बादशाह। अॼु ख़ुशियुनि जा ॾिया ॿरनि, आयो रहमतनि जो बादशाह। जंहिंसां रोशन थियो जहान, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहियां जंहिंजो गवाह। मदीने वारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद ते लख लख सलाम। मदीने वारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद ते लख लख सलाम। संदन नाले सां रोशन आहे असांजो हर सुबुह ऐं शाम। प्यारा साथियो, जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असुल मक़सदु सिर्फ़ु ख़ुशी मल्हाइण न, पर पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे पंहिंजी ज़िंदगी में अख़्तियार करण बि आहे। जेकॾहिं असां वाक़ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करियूं था त असांखे संदन इख़लाक़, सचाई, रहम, इंसाफ़ ऐं मुहबत खे पंहिंजे अमल जो हिस्सो बणाइणो पवंदो। सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलि में सजाए हलूं। सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलि में सजाए हलूं। सचाई जा गुल हर तरफ़ फहिलाए हलूं। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत जो पैगाम खणी, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत जो पैगाम खणी नफ़रतूं मिटाए मुहबतूं वधाए हलूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असां लाइ मुकमल नमूनो आहे। क़ुरान पाक में अल्लाह ताला फ़रमाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात में असां लाइ बहितरीनु नमूनो मौजूदु आहे। तंहिं करे अचो त अॼु जे हिन बाबरकत मौक़े ते अहद करियूं त असां पंहिंजी ज़िंदगीअ खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात मुताबिक़ गुज़ारण जी कोशिशि कंदासीं। आख़िर में अल्लाह पाक खां दुआ आहे त असांजे दिलनि में पंहिंजे महबूब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची मुहबत पैदा फ़रमाए, संदन सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांजे वालिदैन, उस्तादनि ऐं समूरे उम्मत मुसलमा ते पंहिंजूं रहमतूं नाज़ुल फ़रमाए। आमीन।